अॼु डोकरी भरिसां क़ाइम तफ़रीह मार्ग सुमरा सफ़ारी पार्क साम्हूं 10 साला नींगर सां जिन्सी ॾाढाई करण जी कोशिश कई वई। नींगर जी रड़ियुनि ते दंग वेंदड़ माण्हुनि नींगर खे बचाए वरितो। जवाबदार भॼी वञण में कामयाब थी विया। उन हवाले सां तफ़सील ॿुधण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे इमरान अली मेमण। जी इमरान, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी अवां खे ॿुधाईंदा हलूं त डोकरी शहर बेनज़ीर कॉलोनी जे रहवासी 10 सालनि नींगर आकाश पुट इरशाद माशे खे संदसि पाड़े जा 2 नौजवान सुमरा सफ़ारी पार्क घुमाइण बहाने वठी वञी दादू किनाल जे कप ते जिन्सी ज़्यादती करण जी कोशिश कई आहे, जिते नींगर जे रड़ियुनि ते रस्ते सां वेंदड़ माण्हुनि नींगर खे बचाए वरितो, जॾहिं त जवाबदार मौक़े ते फ़रार थी विया आहिनि। उन सिलसिले में मुतासिर नींगर जो चवणु आहे त फयाज़ सुमरो पुट गुलाम अली सुमरो ऐं हिकु ॿियो जवाबदार जंहिंजो मूंखे नालो नथो अचे, जॾहिं साम्हूं ॾिसंदुसि त सॼो उन खे सुञाणींदुसि, जिन मूंखे मोटरसाइकिल ते खणी डोकरीअ भरिसां सुमरा सफ़ारी पार्क ते साम्हूं दादू किनाल जे कप ते ज़बरदस्ती करण जी कोशिश कई वई, जिन मूंखे घोटा बि ॾिना आहिनि ऐं दादू किनाल में लुहण जूं धमकियूं बि ॾिनियूं वयूं आहिनि। होॾां नींगर जे पीउ डोकरी थाणे ते NC दाख़िल कराईंदे मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त मुंहिंजो मासूम पुटु दुकान लाइ घरां मानी खणी वञी रहियो हो त रस्ते मां संदसि पाड़े जा 2 नौजवान ज़बरदस्ती करण जी कोशिश कई, जॾहिं त 2 जवाबदारनि फयाज़ सुमरो हिकु नामालूम ते NC दाख़िल कई वई आहे। होॾां डोकरी पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो मुंहिंजो दड़ो एयरपोर्ट थाणे जी हद में थियो आहे, पर जवाबदार डोकरी शहर जा हुजण करे असां हिते NC दाख़िल करे रहिया आहियूं। अगरि नींगर जे वारसनि FIR दाख़िल कराई त उहा हिते दाख़िल न थींदी, मुंहिंजो दड़ो थाणे ते दाख़िल कई वेंदी। उन्हनि वधीक चयो त असां मुतासिर नींगर खे मेडिकल लेटर जारी करे छॾियो आहे। वाक़िए जी वधीक जांच करे रहिया आहियूं। तमामु जल्द वाक़िए जा जवाबदार गिरफ़्तार कया वेंदा। जी इमरान, अवां जी महिरबानी।